अदी तू छा थी समझी त सुरीली मवाली की पावली नींदी अलाए ता चवे त पाण भई त मवाली भली पावलीअ खे वठी वञे हाणे अलाह तो जाने अदी जेकर मवाली देर कया मूंखे नथो लगे त मवाली सां गॾु पावली मोटी मुश्क अदा भाई त का सवाई कढो जॾहिं बि ॻाल्हाए थो त ओफ्टू वात में धप साड़ियूं थी वञेसि पई निम जा पन कोसा करे के काकड़े ते रखाए त धप घटि थी आई तू मुझे काकड़े के केड़ा डंभ ॾींदी है लेकिन डंभ तोखे पावली ॾींदी तू उन जे बारे में सोच उनखे मां पाणे सम्झाईंदसि त हे घर तुंहिंजो आहे हिन घर खे पंहिंजो घर सम्झो सम्झी वई त ठीकु आहे जे न सम्झी त मुंहिंजो नालो बि सेठियाणी आहे सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी उहो त सही आहे पर अॻियां बि मुरली मुंहिंजो मतिलबु आहे त सुरीली अथई ओ मासी बल्लू खे कोड़े खे गिरफ्तार करण लाइ साहब मूंखे हुकुम कयो आहे कोड़े कहिड़ो कमु कयो जो उन बदले में मूंखे तव्हां गिरफ़्तार कयो हा त थाणे ते ख़बर पवंदी न बाबा को ॾोह को सवाब वधी हर को मूंखे गिरफ़्तार करो चओ इहा ख़बर त तोखे थाणे ते पवंदी तूं हलंदी कर न न मां कोन हलंदुसि मूंखे करंट ॾेखार न मुंहिंजो मतिलबु वारंट ॾेखार मूंखे अरे मां तो चवाई सीधो थी थाणे ते हल तुझे खिलाफ वारंट अथई वारंट अरे बाबा मूंखे जहिड़ो न कसम खणे मां कसम खणे लाइ तयारु आहियां त माने करतूतनि में मां शामिल न आहियां बाबा मां कोन थो भॼां मां हिते ई आहियां ओ बा पुलिस वारा तूं हाणे हलण थी कर बा पाड़ो ॾिसंदो असां ते खलक खिलंदी तूं हिकु त हले बि मंडक करे तंहिंजे करे जल्दी वञी थाणे पहुच बाक़ी हिन जो ज़िमो मुंहिंजो ज़िमो वाइदो थी कयां पई अबा हाणे तूं हलण थी कर हे न आयो न त मां ज़िमेदार आहियां ठीकु आहे मासी तूं औरत आहीं मां तुंहिंजी इज़त कयां थो ऐं तुंहिंजे करे मां हिनखे छॾियां थो पर हिनखे चइजां अचे ज़रूरु बल्लू बाबा तूं हुकुम कर जिथे बि चवंदे कहिड़े वक़्तु चवंदे कहिड़ी बि जाइ ते चवंदे तूं सॾु कंदे न भलो बसि न बाबा शाबाश हिकु बार त नथो रे पोइ भला थो ठीकु आहे न पर अचिजां ज़रूरु मुंहिंजी नौकिरी जो सुवाल अथई ठीकु अलाए कहिड़ा फॾा कंदो थो बचे पियो पुलिस घर में थी अचे पई पाड़ो ओड़ो छा चवंदो गिला हाप कयो अथई पड़े सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी पर तूं त सुर बि चटो कयो आहे त सिर बि विञायो आहे मुंहिंजो जेको लालू लंघो आहे न उन खां मां ॾिजां थो जेकॾहिं मां जेल हुयुसि न मूंखे फांसी चाढ़े छॾंदो पाई मां बेकसूर आहियां ओ अदा वलू तूं को बि ख़ौफ़ न कर मां तुंहिंजी भेण ज़िंदा वेठी आहियां न सेठियाणी सिर ॾींदी सुर कोन ॾींदी तोखे कुझु बि कोन थींदो सॼो ॾोह हिन कोड़े ने फांसी जो मां बेकसूर एतिरो न सोचे दिमाग़ ठकाव ॾेई ट्रांसफार्मर वांगुरु फाटी न पवई अम्मा सेठियाणी मामो वल्लू पट ते वेठो आहे मासी कजीअ ठका ॾिनो छा मां बेकसूर ॻाल्हि ॿुधाए सची मुंहिंजो को कसूर कोन्हे हाणे महिरबानी करे को कमु कर इहो जेको तूं वारो सभु आहे न नालो तला छा हींअर मूंखे तपश में विसरी वियो उनखे चईसि त मंडे सिपाही खे त महिरबानी करे मूंखे मां बेकसूर आहियां यार मां बेकसूर वरी का हराम पाई कई हूंदनि वरी मवाली के लालू जे अॻियां मिंथू कराईंदा अम्मा थियो छा आहे आख़िर मश्करनि जे ॻोठ वारी माज़ूर कोटा वारी पुलिस पई मामा खे गेलियूं वञे पर कहिड़े ॾोह में अरे भागा मुझे मैं तो बेकसूर आता हूं बेकसूर मथे जा सूर सिद्धो थी त मां अम्मा सेठियाणी खां पुछां त असुल मासी हाजरा छा आहे ओ माफ़ कजां माजरा छा आहे हाजरा माजरा भई भेनरूं आहिनि छा पाण में पावलीन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे को हाजरा ऐं माजरा में हे हजम बेटा जे हजम खे ॾाढा लाईंदा आहिनि उहे ऐं मीम माकोड़े वारा ई सभु पाण में मिलियल आहिनि पर राइटर खां ग़लती थी वई आहे हजम खे माकोड़े खां अलॻि करे अलाए छॾ मूंखे 2 मिंट भला पैसा बि सुठा था वठनि पोइ अखर सुठा छो नथा लिखनि अन ॾींहुं पढ़िया आहिनि छा मां बेकसूर आहियां ओ अबामा वारी मूं ते अहसान करे हिन खे ॿाहिरि वठी वञो मथे मुंहिंजे में सूर विझी छॾियो अथई
सेठियाणी सिर न ॾींदी कंहिंखे न सुर ॾींदी पर हिन जे मथे में सिर ज़रूरु ठोकींदसि ॾाहो थी माथे करे इन मछाले खे भल कयूं था हिकु त हे रो फिरे मां हर निकिरियो थो वञे ॿियो तो तंग करे मारियो आहे मां भई माण्हू पुटी न आई छा बेद मुश्किल वणी ॻाल्हाए छा ठीकु आहे बाबा जेकर तव्हां सभु मिड़ई मूंखे रिक्वेस्ट था कयो त मां रिक्वेस्ट तव्हांजो फॉलो थो कयां पर मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु मञ मिली हा तुंहिंजो अर्ज़ु असांखे क़बूल आहे तूं रुॻी चओ अर्ज़ु इहो आहे हा ख़्याल सां मुंहिंजो अर्ज़ु हा ॿुधा अर्ज़ु इहो आहे तमामु बेक़सूर ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।